PST तव्हांजो जेकॾहिं तव्हां उन जे लाइ सर्विस स्ट्रक्चर जो जेकॾहिं अनाउंसमेंट नथा कयो, उन्हनि खे जेकॾहिं तव्हां काई बि फैसिलिटी नथा ॾियो, अरेंज नथा कयो, डिपार्टमेंट जे अंदरि इहे रस्ता नथा खोलियो, त तव्हांजो प्राइमरी सेक्टर ई ख़तमु थींदो। माण्हू तव्हांजे प्राइमरी सेक्शन में कॾहिं बि न रहंदा। अॻिते हली प्राइमरी में माण्हू कॾहिं अपॉइंटमेंट थियण लाइ तयारु न रहंदा। ही असांजो बुनियादी सतह आहे। असांजी डिमांड इहा ई आहे त सभ खां पहिरीं प्राइमरी टीचर्स जा जेके बि बुनियादी मसइला आहिनि उहे हल थियणु खपनि। पर ॻाल्हि इहा ई आहे, असांजे मर्कज़ी क़यादत जी बि नाअहली पंहिंजी जाइ ते हुजे, पर कम अज़ कम डिपार्टमेंट खे क़ौम ते रहम करणु खपे, हिन जी क़ौम जे बचनि ते रहम करणु खपे त हिन प्राइमरी सेक्टर जे सभिनी मसइलनि ते तवजो संजीदगी सां ॾियनि, जीअं मसइला हल थियनि। वॾी महिरबानी। असांजो ख़तमु कयो वियो आहे। ही पॉलिसी जेका एडॉप्ट थी आहे, जेका रिक्रूटमेंट थी आहे 2021 खां आहे, त असांखे बि जेकी बि अपग्रेडेशन आहे 2021 खां ॾियनि। ऐं GST प्रोमोशन कहिड़े बुनियाद ते तव्हां असां खां खसियो था? जॾहिं प्रोमोशन SST प्रोमोशन आहे, तव्हां ॿियनि माण्हुनि जे लाइ, ॿियनि कैडर्स ते तव्हां DT में, AWI में या SST में, JST में जेकी बि पोस्टूं तव्हां अपग्रेड कयूं, छा तव्हां उन्हनि में इहे शर्त रखिया हुया जेके PST साइड रखो था? असांखे छो बंदि गली में फासायो था? असां वटि बि हिन वक़्तु, मूंखे फ़ख़ुरु आहे, असांजा नौजवान पूरी सिंध में इंतिहाई जेको आहे सो क़ाबिल शागिर्द आहिनि, छोकिरा आया आहिनि जेकी उस्ताद बणिजी आया आहिनि। इन्हनि जो रस्तो तव्हां खोले छॾियो, इहे अॻिते वधनि। इहे अॼु जो जेको PST जेकॾहिं ईंदो, इहो सुभाणे डायरेक्टर सतह ताईं पहुची सघे। तव्हां ॾिसो त तव्हां करप्शन जो कहिड़ो धंधो खोलियो आहे। तव्हां CMO खे एजेंट मोकिलियो, उनखां पोइ फिनांस डिपार्टमेंट उन केतिरा पैसा माण्हुनि खां लुटे रहिया आहिनि। ADC खे उन कमेटी में मोकिलियो आहे। हर डिस्ट्रिक्ट में करप्शन जो हिकिड़ो धंधो उन्हनि अञा बि वधाए छॾियो आहे। जॾहिं फिनांस डिपार्टमेंट ते सिर्फ़ु रिमेनिंग टीचर्स जो जेको बर्डन ही चवनि था, उहो सिर्फ़ु 20,000 जे अंदरि आहिनि माण्हू। हाणे तव्हां 16 खां 17 ग्रेड में प्रोमोट कयो था, उहो बर्डन नथो थिए। 17 ग्रेड मां 18 में प्रोमोट तव्हां हाणे कया आहिनि। हिकु न दफ़ा ॿ टे दफ़ा तव्हां प्रोमोट कया आहिनि, उहे बर्डन नथा थियनि गवर्नमेंट ते, फिनांस डिपार्टमेंट ते। 19 ग्रेड में प्रोमोट थिया आहिनि, उहे बि बर्डन नथा थियनि। हाणे 20 ग्रेड में पोस्टूं जेको आहे सो प्रोमोशन्स थिया आहिनि असांजे ऑफिसरनि जा। तव्हां जेको आहे सो यूनिवर्सिटी साइड खे ॾिसो, उन्हनि लेक्चररनि खे, उन्हनि सभिनी खे पंहिंजो प्रोफेशनल डिग्रियुनि जे प्रोफेशनल लेवल ते उन्हनि सभिनी खे अपग्रेड कयो वियो, उन्हनि खे पंहिंजा राइट्स ॾिना विया। प्राइमरी सतह ते कहिड़ो नांग सरापे वियो आहे इन्हनि खे, जेको असांखे उनजो राइट नथो मिले। जॾहिं त हर एजुकेशन जी सतह जेका आहे, जेको बुनियादु आहे, उहो प्राइमरी सतह खां शुरू आहे। प्राइमरी सेक्टर खे तव्हां ख़तमु कंदो, तव्हांजो माण्हू इते जो इते ज़हनी तौरु डैमेज थी वेंदो। उहो तव्हांजे लाइ न लेक्चरर पैदा थींदो, उहो न तव्हांजे लाइ को ऑफिसर पैदा थी सघंदो, उहो न तव्हांजे लाइ को सुठो सियासतदान साबित थी सघंदो। त ही असां इन पॉलिसी खे, इहा ई पॉलिसी सम्झूं पिया त ही गवर्नमेंट सिंध जी तइलीम खे तबाहीअ जे किनारे ते आणे रही आहे, त सिंध जे अंदरि तबाही थिए, तइलीम जो बेड़ो ग़रक़ थिए। फैसिलिटी जी ॻाल्हि खे वठूं था, फैसिलिटीज़ न जे बराबरि आहे। त बि असीं इहो ऐलान कयो आहे तंज़ीमी तौर ते त भली, जंहिंमें ख़ुदि कोर्ट में स्टेटमेंट ॾिनी आहे सेक्रेटरी साहिबु, शायदि कल्ह हाई कोर्ट में, त शटल रेस स्कूल आहिनि, बिना छत जे आहिनि, का फैसिलिटी कोन्हे एतिरनि स्कूलनि में, त बि असांजो उस्ताद हुते पढ़ाए थो। 1 स्कूल टीचर्स आहिनि। हाणे बि जेका रिक्रूट थी, उन्हनि उन पंहिंजी पॉलिसी ते अमल न कयो आहे। साॻिया स्कूल पूरी सिंध में मुंहिंजी दावा आहे, उहे स्कूल नथा खोलनि जिन स्कूलनि में ज़रूरत आहे हिननि खे। साॻियो सियासतदाननि जे चवण ते, साॻियो हिननि पंहिंजे ब्यूरोक्रेसी जे चवण ते, उहे साॻियनि माण्हुनि खे उहे फैसिलिटेट कनि था। उहे शहरनि जे स्कूलनि में रहनि था, हिकु UC खां ॿी UC में रखनि था, जॾहिं त पंहिंजी UC में उहो स्कूल उनजो ख़ाली आहे, क्लोज़ स्कूल आहे। उहे बि असांजा बच्चा आहिनि, असांजे क़ौम जा बच्चा आहिनि, त असां उहे स्कूल छो था बंदि कयूं? जॾहिं हिन वक़्तु जेका प्राइमरी सतह ते जेका पोस्टिंग थिए थी, सो बि हिन वक़्तु बि असांजा स्कूल क्लोज़ रहनि था। जेकी बि पॉलिसियूं हिननि जूं आहिनि,
टोटल ग़लति आहिनि, नाकारा आहिनि, बेबुनियाद आहिनि। हाणे रिक्रूटमेंट पॉलिसी खे तव्हां वठो, हिन जी नई पॉलिसी खे जेका हिन एडॉप्ट कई आहे एप्ग्रेडेशन वारे खे बि, त बि हिन पॉलिसी खे बि हिननि 7 चकर चेंज कयो आहे। जॾहिं त पॉलिसी जेका बि जुड़ंदी आहे, पाइदार पॉलिसी जेका जीअं 92 में जुड़ी, 95 में जुड़ी, त उहा अप टू डेट 2001 ताईं 2005 ताईं हली। तव्हां कंहिं बि पॉलिसी खे एडॉप्ट जेकॾहिं कयो था, कम अज़ कम उन ते इम्प्लीमेंट त कयो। अॼु बि असां इन शइ जे लाइ क़ाइल आहियूं त जेको कुझु तव्हां कयो आहे, भली तव्हां असांखे 16 हिते ॾियो था, त भली तव्हां असांखे 16 हिते ॾियो, त कम अज़ कम सर्विस स्ट्रक्चर फाल त कयो। जॾहिं हिकिड़े नुक़्ते खां असां जुड़ी नथा सघूं, असांजा लीडर जेकी नामनियाद नाअहल लीडर